खैबर पख्तूनख्वा जे बाजोड़ ऐं वज़ीरिस्तान वारे इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जो 10 सेप्टेम्बर ते शुरू थींदड़ ऑपरेशन में इंटेलिजेंस बुनियादुनि ते 50 खां वधीक दहशतगर्दनि खे मारियो वियो, जॾहिं त 10 खां वधीक फ़ौजी जवाननि मुल्क लाइ शहादत हासिल कई। ऑपरेशन जी पहिरीं कार्रवाई में 22 दहशतगर्दनि ऐं ॿी कार्रवाई में 13 दहशतगर्दनि खे मारियो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे गोल्डन पांडा इंटरनेशनल कल्चर फोरम तकरीब में शिरकत कई। तकरीब में सकाफ़ती ताउन ऐं पाक चीन दोस्तीअ ते सदर आसिफ अली ज़रदारी ख़िताब कंदे आर्टिस्टनि खे ख़िराज तहसीन पेश कयो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी सालानी रिपोर्ट पेश कई वई। सालियानी रिपोर्ट में कमीशन ज़रिए भर्ती, शफ़ाफ़ इम्तिहानी अमल समेत जदीद निज़ाम मुतलिक़ तफ़सीलन ते बदल रिपोर्ट में ॼाणायो वियो त साल 2024 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन 109 लिखत वारा इम्तिहान वरिता, जिन में 3,81,960 उम्मीदवारनि हिस्सो वरितो। 26,722 उम्मीदवारनि लिखत वारो मरहलो पास करे 25,000 खां वधीक उम्मीदवार ज़बानी इम्तिहान में दाख़िल थिया, जॾहिं त 6,077 उम्मीदवार मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि में भर्ती थिया। वज़ीर आला सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी कारकर्दगी रिपोर्ट ते कमीशन जी मेरिट, शफ़ाफ़ियत ऐं इम्तिहानी अमल ते ख़ुशीअ जो इज़हार कयो। सवात में तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन कल्टी थी पई। नतीजे में वैन में सवार 10 औरतुनि समेत 11 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त 5 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वई आहे। FIA कराची क्राइम सर्कल ॻुझी इतलाह ते कार्रवाई कंदे मनी लॉन्ड्रिंग कंदड़ मुबैना ॾुआरी अब्दुल कादिर खे कराची जिना रोड तां गिरफ़्तार करे वरितो। मुबैना ॾुआरी जे कब्ज़े मां 80 लख रुपया रोक रक़म हथ करण जी दावा कई वई आहे। FIA मूजिबि गिरफ़्तार जवाबदार खां जांच हलंदड़ आहे।